एवरग्रीन सिंधी चैनल में सभिनी ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि खे सिक भरियो सलाम ऐं ख़ुशामदीद। हिन वीडियो में असां तव्हांखे बिना नुक़्ते वारनि अखरनि जी सुञाणप कराए रहिया आहियूं। अचो त गॾिजी उहे अखर पढ़ूं। अलिफ, हे, ताल, रे, सीन, स्वाद, तुए, ऐन, काफ, खे, गाफ, घे, लाम, मीम, वाव, हे, अलिफ नंढड़ो। हिन वीडियो में अलिफ बे जा 17 बिना नुक़्ते वारा अखर ॾिना विया आहिनि। उमेद आहे त तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं हा, बेल आइकन बटन ते ज़रूरु क्लिक कंदा जीअं अचण वारियूं नयूं वीडियोस तव्हां ताईं पहुची सघनि। दुआनि में यादि कंदा। अल्लाह हाफ़िज़।